आबादगार भाइयों, हमारा खास पैगाम। सेहतमंद जमीन, सेहतमंद फसल, खुशहाल जमींदार। आबादगार भाइयों, जमीनों के सेहतमंद रखण ऐं सेहतमंद फसलो पाइण लाइ मिट्टी चकास कराइण तमाम ज़रूरी आहे। मिट्टीअ जी चकास कराइण सां ख़बर पवे थी त फसलुनि खे कहिड़ो, केतिरो, कॾहिं ऐं कहिड़े नमूने भाण ॾिजे। इन सां गॾु इहो बि पतो पवे थो त ज़मीनुनि खे सेहतमंद कीअं रखिजे। इन सिलसिले में ज़राअत खाते सिंध सेहतमंद ज़मीन, सेहतमंद फसल ऐं खुशहाल ज़मींदार मुहिम शुरू कई आहे। हिन मुहिम में ज़रई तौसीअ शोबे जो अमलो ज़मीनुनि जी मिट्टीअ जा नमूना वठी लेबोरेटरियुनि मां चकास कराए ॾेई रहियो आहे। वधीक मशवरनि ऐं मालूमात लाइ आबादगार हेल्पलाइन ॿुड़ी 3 हिकु 6 4 6 1 1 1 ते राब्तो करे हिन मुहिम मां फ़ाइदो हासिल करियो। पारां डायरेक्टरेट ज़रई इतलात, ज़रई तौसीअ, ज़राअत खातो, हुकूमत सिंध